ओम शांति। अॼु जा महावाक्य आहिनि। संगम युग अर्थात धर्माओ युग खे चढ़ती कला सर्व जो भला जो विशेष वरदान। 76 जा महावाक्य आहिनि। सभी समय जी प्रमाण स्वयं की चढ़ती कला में हर सेकंड व संकल्प में अनुभव कंदा आहियो। सभी समय जी प्रमाण स्वयं के चढ़ती कला में हर सेकंड हर संकल्प अनुभव कंदा आहियो। छो जी ये तो सब ॼाणदा आहियो कि नंढो सो संगम युग चढ़ती कला जो आहे। हिन युग के व समय के ड्रामा अनुसार वरदान मिलल आहे। हिन युग के समय के ड्रामा अनुसार वरदान मिलल आहे। चढ़ती कला सर्व जो भला। ॿियो कोई भी युग के अहिड़ो वरदान न प्राप्त आहे। हिन युग के वरदान छा प्राप्त आहे? चढ़ती कला सर्व जो भला। ये विशेषता धर्माओ युग जी भी आहे, अर्थात यथार्थ धर्म ऐं यथार्थ कर्म करण वारी श्रेष्ठ आत्मायूं हिन धर्माओ युग में पाठ वॼाईंदियूं। ये विशेषता धर्माओ युग भी आहे। ये विशेष धर्माओ युग भी आहे। और हिन धर्माओ युग जी विशेषता छा आहे? यथार्थ धर्म ऐं कर्म करण वारी श्रेष्ठ आत्मायूं हिन धर्माओ युग में पाठ वॼाईंदियूं। धर्म सत्ता, राज्य सत्ता, विज्ञान जी सत्ता, सर्व सत्तायूं हिन युग में ही पंहिंजो विशेष पाठ ॾेखारींदियूं। धर्म सत्ता, राज्य सत्ता, विज्ञान जी सत्ता, सर्व सत्तायूं हिन युग में ही पंहिंजो विशेष पाठ ॾेखारींदियूं। अर्थात हिन समय ही ये टई सत्तायूं आत्माउनि खे प्राप्त थींदियूं। धर्म सत्ता, राज्य सत्ता, विज्ञान सत्ता, हिन ही युग में ये टई सत्तायूं हूंदियूं। अहिड़े श्रेष्ठ समय जे विशेष पाठधारी के स्वयं के अहिड़े समय ते श्रेष्ठ पाठधारी सम्झंदा आहियो? बाबा पुछनि था, स्वयं के अहिड़े समय ते श्रेष्ठ पाठधारी सम्झंदा आहियो? चढ़ती कला जो आधार असां विशेष आत्माउनि जे मथां आहे। असांजी चढ़ती कला सां सर्व आत्माउनि जो भला अर्थात कल्याण थींदो आहे। सर्व आत्माउनि जी ॾाढे समय जी आशायूं मुक्ति खे प्राप्त करण जी असांजी चढ़ती कला जे आधार सां ही पूर्ण थींदियूं। सर्व आत्माउनि जी ॾाढे समय जी आशायूं कि असां मुक्ति खे प्राप्त करूं, असांजी चढ़ती कला जे आधार सां ही उन्हनि आत्माउनि खे भी मुक्ति प्राप्त थींदी। सर्व आत्माउनि जी मुक्ति प्राप्ति जो आधार असां आत्माउनि जे जीवन मुक्ति जी प्राप्ति आहे। असां हाणे जीवन मुक्ति खे प्राप्त कंदासीं सतयुग में, ऐं बाक़ी सभु आत्मायूं परम धाम में मुक्ति धाम में हूंदियूं। ईअं पंहिंजे खे आधार मूर्त सम्झी हलंदा आहियो। ॾियण वारो दाता बाप आहे न, लेकिन निमित्त कंहिंखे ठातो आहे बाबा? ॾियण वारो दाता त बाप आहे, लेकिन निमित्त कंहिंखे ठातो आहे? वरसो बाप द्वारा प्राप्त थींदो आहे न। बाबा चवनि था वरसो त असांखे बाप द्वारा ई प्राप्त थींदो आहे न, लेकिन बाप भी निमित्त ॿारनि खे ठाहीनि। वरसो बाप द्वारा प्राप्त थींदो आहे, वो त ठीकु आहे, लेकिन कोई न कोई मददगार भी त खपे न। हाणे ब्रह्मा बाबा भी मददगार थिया तॾहिं त बाबा असांखे वरसो ॾिनई। त बाप भी निमित्त ॿारनि खे ठाहींदा आहिनि। एतिरो अटेंशन हर कदम में पंहिंजे मथां रहंदो आहे कि असां विशेष आत्माउनि जे आधार सां सर्व आत्माउनि जो भलो आहे। एतिरो नशो रहंदो आहे
कि असां विशेष आत्माउनि जे आधार सां सर्व आत्माउनि जो भलो आहे। इहे रहंदो आहे, एतिरो अटेंशन हर क़दम उठाईंदे हुए रहंदो आहे कि असां जल्दी जल्दी पंहिंजी जीवन मुक्त स्थिति खे प्राप्त करूं त जल्दी जल्दी सर्व आत्माउनि जो भलो थी वञे। इहे स्मृति रखण सां अलबेलोपन ऐं आलस्य समाप्त थी वेंदो। असांजी संपन्न संपूर्ण स्थिति असांजी अगरि असांखे यादि रहंदो कि मूंखे जल्दी जल्दी संपन्न संपूर्ण स्थिति प्राप्त करणी आहे, छो जो हिन सां सर्व जो भलो आहे, त असांजो अलबेलोपन ऐं आलस्य समाप्त थी वेंदो, जो वर्तमान समय के न के रूप में मेजॉरिटी में ॾेखारे में ॾींदो आहे, जे कारण चढ़ती कला जे बजाए रुकती कला में अची वेंदा आहियूं। ऐं हिन रुकण जी कला में बि ॾाढा होशियार थी विया आहिनि। बाबा चवनि था हिन रुकण जी कला में बि ॿार ॾाढा होशियार थी विया आहिनि। होशियार छो चईंदा आहियूं? ज्ञान जी ॿुधी ॿुधाई ॻाल्हियूं बसि समय ते जो युक्तियूं बाप द्वारा मिलियूं आहिनि, हुन युक्तियुनि व ॻाल्हियुनि खे यथार्थ रीति सां यूज़ न कंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि होशियार छो था चवनि बाबा? छो जी बाबा जो असांखे ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि, समय प्रति समय जो युक्तियूं बाप द्वारा मिलंदियूं आहिनि, हुन युक्ति व ॻाल्हियुनि खे असां यथार्थ रीति यूज़ न कंदा आहियूं, मिस कंदा आहियूं, मिसयूज़ कंदा आहियूं। बाबा जी ॻाल्हियुनि खे असां मिसयूज़ कंदा आहियूं, भाव के बदिले बोल खे पकड़े वठंदा आहियूं, पंहिंजे पुराणे स्वभाव संस्कार जे वशीभूत थी यथार्थ भाव स्वभाव वश बदिले वठंदा आहियूं, यथार्थ भाव खे स्वभाव वश बदिले वठंदा आहियूं। जीअं बाप दादा ड्रामा जे रहस्य खे मास्टर त्रिकालदर्शी ठाहिण जे कारण सर्व रहस्य ॿारनि जे अॻियां स्पष्ट कंदा आहिनि। जीअं बाप दादा ड्रामा जे रहस्य खे मास्टर त्रिकालदर्शी ठाहिण जे कारण सर्व रहस्य ॿारनि जे अॻियां स्पष्ट कंदा आहिनि। बाप ड्रामा जे राज अनुसार पुरुषार्थीन जे नंबरवार व राजधानी जे रहस्य ॿुधाईंदा आहिनि। बाबा असांखे छा चईंदा आहिनि? चईंदा आहिनि न पुरुषार्थ करो पोइ न थिए त ड्रामा। बाबा ड्रामा जे राज अनुसार पुरुषार्थ जे नंबर व राजधानी जे रहस्य ॿुधाईंदा आहिनि कि ड्रामा में राजधानी में सभु प्रकार जा पद थियणा आहिनि, व माला नंबरवार ठहिणी आहे, त इहे सभु महारथी त ठहींदा न, इहे सभु त महारथी न ठहींदा। जेका बि दास दासियूं प्रजा हूंदी उहो कोई महारथी ॿार थोरी ठहींदो, अथवा सभी विजय माला में ऐं सभी बि विजय माला में न ईंदा, त कई ॿार हलंदे हलंदे छा ठही छॾंदा आहिनि कि सभु त महाराजा न ठहींदा न, सभु त महारथी न ठहींदा न। असां जो आहियूं जीअं आहियूं उअं ई ठीकु आहियूं, हिन करे असांजो पार्ट ई हीअं ॾेखारे में ॾिए थो। बाबा खे हीअं चईंदा अगरि ढिलो पुरुषार्थ करनि था या कीअं बि हलनि था, बाबा सावधानी बि ॾींदा, त बाबा खे चईंदा आहिनि बाबा तव्हां बि त तव्हां त चईंदा सभु महाराजा महारानी न ठहींदा। इन करे असांजो पार्ट ईअं ॾेखारे में ॾिए थो। बाबा ॿुधाईंदा आहिनि एडवांस में वञण लाइ, लेकिन ॿार एडवांस वञण जे बजाए उल्टो एडवांटेजिस उठाए छॾंदा आहिनि। त ॿार छा कंदा आहिनि? एडवांस में न वेंदा आहिनि, उल्टो एडवांटेजिस उठाए छॾंदा आहिनि, अर्थात पंहिंजे अलबेलेपन ऐं आलस्य खे न मिटाईंदे लेकिन बाप जी ॻाल्हि जो भाव बदिली हुन ॻाल्हि खे आधार ठाहे छॾंदा आहिनि। बाप जी ॻाल्हि जो भाव बदिली करे हुन ॻाल्हि खे ई आधार ठाहे छॾंदा आहिनि ऐं बाप खे ॿुधाईंदा आहिनि कि तव्हां हीअं चयो। हिन प्रकार पंहिंजे भिन्न भिन्न स्वभाव जे वश यथार्थ ॻाल्हियुनि जो भाव बदिली रुकती कला जी बाजी ॾाढी सुठी ॾेखारींदा आहिनि।
त बाबा चवंदा आहिनि की ॻाल्हि खे बदिली करे रुकती कला जी भाॼी ॾाढो ॾेखारींदा आहिनि। भई अगरि कंहिंखे चढ़ती कला में वञिणो हुजे त उहो ईअं सोचंदो कि भई सभी त न ठहींदा, सभी न ठहींदा त जेका ठहींदा हुन में मां बि हुजां। त बाबा चवंदा आहिनि कि माया जी थियण जी युक्तियूं त खे समय ते कार्य में लॻाइण जो अटेंशन ख़ुदि कमु रखंदा आहिनि, लेकिन पंहिंजे पाण खे बचाइण जो साधन बाप जे बोल खे यूज़ कंदा आहिनि। भई बाबा इहे बि त चवनि था न माया ते कीअं जीत पायो। त माया जी थियण जी युक्तियुनि खे समय ते कार्य में लॻाइण जो अटेंशन ख़ुदि कमु रखंदा आहिनि, लेकिन पंहिंजे पाण खे बचाइण जो साधन बाप जे बोल खे यूज़ कंदा आहिनि। छा चवंदा आहिनि कि तव्हां ही त चयो कि माया ॾाढी दुस्तर आहे। ब्रह्मा बाप खे बि न छॾंदा आहिनि, महारथियुनि खे बि माया वार कंदी आहे न। जॾहिं ब्रह्मा बाप खे बि न छॾियईं, महारथियुनि खे बि न छॾियईं त असां वटि आई हार खाई त छा वॾी ॻाल्हि आहे। हीअ त थियणो ई आहे, अंत ताईं हलणो ई आहे। ईअं बाबा खे चईंदा आहिनि। बाबा ॾिसो ब्रह्मा बाबा वटि बि त माया आई, महारथियुनि बि त वटि ईंदी आहे, असां वटि आई त छा करिये, ऐं अंत ताईं माया ईंदी। हिन प्रकार पुरुषार्थ में रुकण जा बोल पंहिंजो आधार ठाहे चढ़ती कला में वञण सां वंचित थी वेंदा आहिनि। बाप चवंदा आहिनि माया ईंदी, लेकिन माया जीत जगतजीत ठहण केरु, माया जीत जगतजीत ठहिणो आहे न। बाप त चवंदा आहिनि माया ईंदी, अंत ताईं माया ईंदी, लेकिन असांखे त माया जीत जगतजीत ठहिणो आहे न। अगरि माया ही न, बाबा चवनि था अगरि माया ई न अचे त बिना दुश्मन जो सामनो करणु कोई विजय कहलाईंदो। माया ईंदी लेकिन हार खाइण इहे त बाप न चईंदो आहे न। बाबा इहे बि त चईंदा आहिनि भई माया त ईंदी, अंत ताईं ईंदी, लेकिन असांखे हार न खाइणी आहे। माया जो वार करिणो आहे, न कि माया ते वार करिणो आहे, न कि हार खाइणी। कल्प कल्प जे विजयी रतन आयो, विजयी ठही करे ई दिखलाईंदो। इहे समृत बोल भुलिजी वेंदा आहिनि। कल्प कल्प जी मां विजयी आत्मा आहियूं, ऐं असां विजयी असां विजयी ठही करे ई ॾेखारींदासीं। इहे समृत बोल ॿार भुलिजी वेंदा आहिनि, लेकिन पंहिंजी कमज़ोरी जे कारण बाप जे बोल खे बि कमज़ोर ठाहे छॾंदा आहिनि। जीअं ब्रह्मा बाबा माया जी ठही जगत जी जो पद प्राप्त करे वरितईं, त कल्प कल्प जी नूंद यादगार में बि आहे न। त जीअं बाप ब्रह्मा माया प्रबल हूंदे हुए बि स्वयं खे बलवान ठातई न कि घबरायो। ब्रह्मा बाबा जे साम्हूं केॾा सारा पेपर आया, लेकिन ब्रह्मा बाबा ख़ुदि खे बलवान ठातई। त ईअं ई फॉलो फादर करो। बाबा चवनि था फॉलो फादर करो, विजयी थियण जो भाव ठाहियो। बाबा जेको बि ॿुधाइनि था हुन में विजयी थियण जो भाव ठाहियो। पुरुषार्थहीन थियण जो भाव पंहिंजे अल्प बुद्धि जे प्रमाण सम्झंदे हुए स्वयं खे धोखो न ॾियो। विजयी थियण जो भाव ठाहियो। बाबा जी ॻाल्हियुनि में पुरुषार्थहीन थियण जो भाव पंहिंजी अल्प बुद्धि जे प्रमाण सम्झंदे हुए स्वयं खे धोखो न ॾियो कि असांजी त बुद्धि अञा ईअं ई आहे, अञा असां पुरुषार्थ करूं था। धोखो न ॾियो। बाप जे हर बोल में हर आत्मा जे चुनिन कालनि जो कल्याण भरियलु आहे, तॾहिं ही विश्व कल्याणकारी ॻायल आहिनि।
बाबा तो चईंदा न हर आत्मा में विशेषता आहे, मां त हर आत्मा जी गुण ॾिसी करे उन्हनि खे ज्ञान ॾींदो आहे। तॾहिं त बाबा विश्व कल्याणकारी आहे। कल्याण जे बोल खे स्वयं जे अकल्याण अर्थ कार्य में न लॻायो। बाबा चवनि था मुंहिंजे कल्याण जे बोल खे ख़ुदि जे अकल्याण जे कार्य में न लॻायो। अॼुकल्ह मेजॉरिटी हिन प्रकार जे नॉलेजफुल ॾाढा आहिनि। हिन प्रकार जा नॉलेजफुल सम्झण सां पंहिंजे खे समझदार ॾाढो कहलाईंदा आहिनि ऐं चईंदा आहिनि व्यर्थ ऐं कंदा आहिनि व्यर्थ ऐं उल्टो कार्य। बाबा चईंदा आहिनि कि हिन प्रकार जा नॉलेजफुल सम्झण सां पंहिंजे खे समझदार ज़्यादा सम्झंदा आहिनि ऐं कंदा आहिनि व्यर्थ ऐं उल्टो कार्य, जंहिंसां रॉयल रूप जा विक्रम, जेके रॉयल रूप जा विक्रम चइबो। लेकिन पंहिंजे खे समझदार सिद्ध करण जो तरीक़ो ॾाढो सुठो ईंदो आहे आत्माउनि खे। त मतिलबु टोटल बाबा ईअं छा था चवनि कि जो ॻाल्हि जीअं आहे हुन रीति असां बाबा जी श्रीमत खे बुद्धि में धारण करूं, कर्मनि में लायूं त ठीकु आहे। व्यर्थ कर्म व रॉयल रूप सां विक्रम जो ॾेखारे में कुझु ॾींदो आहे, लेकिन थींदो आहे स्वयं जो ॿियनि जो नुक़सानु दिलाइण वारो। व्यर्थ कर्म व रॉयल रूप सां जा विक्रम जो ॾेखारे में कुझु ॾींदा आहिनि, लेकिन हूंदा आहिनि स्वयं खे ऐं ॿियनि खे नुक़सानु दिलाइण वारो। असांखे लॻे थो इन ॻाल्हि में भलो आहे, लेकिन फालतू कर्म रॉयल रूप जा विक्रम जो हूंदा आहिनि, उन्हनि सां असांजो ॿियनि जो नुक़सानु थींदो आहे। त बाबा अॼु असांखे छा था चवनि कि हर ॻाल्हि खे सोचे सम्झी करे बाबा जी श्रीमत खे यथार्थ सम्झी करे कर्म में लायो, न त नुक़सानु थी वेंदो। उन जी परख आहे अहिड़े कर्म करण सां स्वयं ई अंदर सां संतुष्ट न रहंदो। अगरि असां कोई बि कर्म करूं था, लेकिन उहो कर्म बाबा जी श्रीमत प्रमाण न आहे, वो कर्म असांजी मनमत परमत जे कारण आहे। असां बाबा जी श्रीमत में मिक्स चैरिटी कई आहे, त उहो कर्म असां करूं था, लेकिन असांखे हुन में संतुष्टता न मिलंदी। जो बाबा जी जो श्रीमत आहे, जो ॻाल्हि आहे, असां हुनखे हुन रीति कंदासीं न त हुन में असांखे संतुष्टता मिलंदी, ख़ुशी मिलंदी, हल्कोपन मिलंदो। छो जे आज्ञाकारी ठही करे कंदासीं त बाबा जी ब्लेसिंग मिलंदी ई आहे। लेकिन असां के कर्म खे हुन हिसाब सां नथा करूं, श्रीमत अनुसार पंहिंजी मनमत हिसाब सां करूं था, लेकिन नाम हुनजो था हणूं, त हुन में असांखे संतुष्टता न मिलंदी, ख़ुशी जो अनुभव, शक्ति जो अनुभव न कंदासीं। पंहिंजे के गुणनि सां, शक्तियुनि सां, खज़ाने सां ख़ाली अनुभव कंदा, लेकिन ॿाहिरां खां देह अहंकार हुजण जे कारण, सम्झ जो अहंकार हुजण जे कारण पंहिंजी समझदारी खे स्पष्ट सम्झाईंदा आहिनि, स्पष्ट कंदा आहिनि। उन्हनि जो हर बोल अंदर सां ख़ाली, लेकिन ॿाहिरां सां स्वयं खे छुपाइण जो रूप हूंदो। जी कहावत बि आहे न, ख़ाली वस्तु आवाज़ ज़्यादा कंदी आहे। दिखावो ॾाढो थींदो आहे, लेकिन अंदर जो दोखो, ॿाहिरां जो दिखावो, अंदर जो दोखो, ॿाहिरां जो दिखावो हूंदो। अहिड़ा माण्हू जो हूंदा न, वो अंदर खां ख़ुदि ई अंदर ख़ुदि बि परेशान हूंदो, सिर्फ़ु ॿाहिरां जो दिखावो कंदा आहिनि। दिखावो ॾाढो थींदो आहे, लेकिन अंदर दोखो, ॿाहिरां जो दिखावो। साथ साथ अहिड़े कर्मनि जो परिणाम अनेक ब्राह्मण आत्माऊं, दुनिया जी अज्ञान आत्माउनि जी डिससर्विस करण जे निमित्त ठही वेंदा। त डिससर्विस करण जे निमित्त ठही वेंदा। त अहिड़ा विक्रम सां व व्यर्थ कर्म सां हिकु त स्वयं डिससेटिस्फाई रहंदासीं,
ॿियो अनेकनि जी डिससर्विस हिन कारण चढ़ती कला जे बजाए रुकती कला थी वेंदी। मतिलबु असां द्वारा अगरि माण्हू चवनि कि अच्छा हिन ज्ञान में हीअं हल थींदो आहे, इहे त हेॾो ज्ञान ॿुधंदा आहिनि, ज्ञान में वेंदा आहिनि त बि हीअं आहे, हीअं हिनखे हीअं सेखारींदा आहिनि, कंहिं बि कारण सां। हिकु थींदो आहे माण्हू जानबूझ के कंदो आहे, लेकिन चलो उहो त जानबूझ के करे थो, लेकिन असां त सेटिस्फाइड आहियूं न। त अगरि असां श्रीमत में मनमत मिलायूं था, अगरि असां बाबा जी श्रेष्ठ मत खे सम्झी करे नथा हलूं, त हिकु त स्वयं बि असां ख़ुदि सां सेटिस्फाई न रहंदासीं, ऐं दुनिया में बि डिससर्विस थींदी रहंदी असांजे कारण। त हिन करे बाबा असांखे चवनि था कि हाणे चेक करो कि असां हिन इहे जेको संगम युग धर्माओ युग आहे, जंहिं युग में 3 सत्तायूं आहिनि, बाबा चई न हिन समय 3 सत्तायूं कार्य करनि थियूं। त हिन समय जो बाबा असांखे श्रेष्ठ मत ॾिए थो, सम्झ ॾिए थो, हुनखे यथार्थ रीति सम्झी करे असां केतिरो परमात्मा खां इहे दान वठूं था, ऐं पोइ दान वठी करे ॿियनि खे बि ॾियणो, तॾहिं त कमाई थींदी न। त बाबा चवनि था इहा आहे संगम युग धर्माओ युग। पंहिंजे पाण खे चेक करो, हलंदे हलंदे ख़ुशी घटि छो थी वेंदी आहे, उहा तीव्र पुरुषार्थ जो उमंग उत्साह घटि छो थींदो आहे, वह योग युक्त जी बजाए व्यर्थ संकल्प तरफ़ छो भटकी वेंदी, वो पंहिंजे स्वभाव संस्कारनि जो बंधन छो न चुकतो थींदो। चेक करो, मुंहिंजी हलंदे हलंदे ख़ुशी गुम थी वेंदी आहे, छो थींदी आहे। तीव्र पुरुषार्थ जो उमंग उत्साह घटि थींदो आहे, छो घटि थींदो आहे। योग युक्त जे बजाए व्यर्थ संकल्प ईंदा आहिनि, छो थींदा आहिनि। स्वभाव संस्कार जो बंधन छो न चुकतो थींदो आहे, कारण छा आहे। कारण ॼाणंदा आहियो, विशेष कारण जे शुरू में ईंदा आहियो त बाप सां प्राप्त हुई पुरुषार्थ जी युक्तियूं महिनत सां करणु लॻी वेंदा आहियो। ॾींहं राति थकावट अथवा माया जी रुकावट कोई परवाह न हूंदी, त सभु वार लॻी रहंदा हुया। बाप मिलियो, वरसो पाइणो आहे, अधिकारी ठहिणो आहे, हिन ई नशे में क़दम खे ॾाढो तीव्र रूप सां अॻियां वधाईंदे हलंदा आहियो न। लेकिन इहे हाणे छा कंदा आहियो, जीअं अॼुकल्ह जे ज़माने में महिनत करणु मुश्किल लॻंदो आहे, तनख़्वाह खपे लेकिन महिनत न खपे। वैसे ब्रह्मा आत्मायूं बि महिनत सां अलबेली थी वेंदियूं आहिनि, आलस्य में अची वेंदियूं आहिनि, ठहिणु चाहींदा आहिनि सभई महावीर महारथी, लेकिन महिनत प्यादनि जी बि न कंदा आहिनि। चवनि था असांखे एॾो ऊच ठहिणो आहे, श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो, ऐं महिनत प्यादे जहिड़ी बि नथा करनि। ठहियल स्टेज चाहींदा आहिनि, महिनत सां स्टेज ठाहिणु न चाहींदा आहिनि। सोचदा असां घटि कंहिंमें बि न हुजूं, नाम महारथियुनि जी लिस्ट में हुजे, लेकिन महारथियुनि जो असली वास्तविक अर्थ आहे महावीर अर्थात महानता, स्वयं स्थिति महारथी, हुन में स्थिति थियणु। बाबा चवनि था महारथियुनि जी लिस्ट में चाहींदा आहिनि कि असां महारथी थियूं, महिनत नथा करणु चाहिनि। त महारथियुनि जो वास्तविक अर्थ आहे महारथी जी महानता, हुन में स्थित थियणु मुश्किल अनुभव कंदा आहिनि। सहयोगी नाम जो एडवर्टाइज ठीक उठाईंदा आहिनि। हिन कारण जो कदम ते पदम जमा थियणु खपनि, उहे न थी पाईंदा आहिनि। त बाबा चवनि था कि हाणे छा करो, पंहिंजे पुरुषार्थ खे तेज करो। बाप सां गॾु जी समृद्धि खपे, उहो प्रैक्टिकल में न लाईंदा आहिनि, बाबा खे साथ में रखो। महिनत न करणु चाहींदा आहिनि, लेकिन बाप जी मदद सां पार थियणु चाहींदा आहिनि।
बाप जो कम ज़्यादा यादि रखंदा आहिनि कि बाबा तव्हां हीअं चयो हीअं चयो हीअं चयो, लेकिन यथार्थ अर्थ न सम्झी सघंदा आहिनि। त बाबा असांखे चवनि था कि बाप जो कमु ज़्यादा यादि रखंदा आहिनि, पंहिंजो कमु भुलिजी वेंदा आहिनि, इन करे जो युक्तियूं ॿुधायूं उहो कार्य में न लॻाईंदा आहिनि। समय ते यूज़ करणु न ईंदी आहे, लेकिन बार बार बाप सां पुछण ईंदा आहिनि, योग छो न लॻंदो आहे, छा करां, बंधन छो न कटंदा आहिनि, छा करां। ये रिवाइज कोर्स हले थो न, रियलाइजेशन कोर्स हले थो, त छा कोर्स में बाप दादा इहे न ॿुधायो अथई कुझु रहिजी वियो, छा जो अञा ॿुधाइणो पए। सभु कुझु त ॿुधाए छॾियो अथई बाबा, हाणे असांखे प्रश्न छो पुछणो। मनन करण सां शक्तिशाली न ठही कमज़ोर थी विया आहियूं। त बाबा चवनि था हाणे मनन शक्ति तीव्र न आहे, त इन करे असां कमज़ोर थी विया आहियूं, शक्तिशाली न आहियूं। त शक्तिशाली न ठहिया, कमज़ोर आया, ॿियो कमज़ोर थियण जे कारण बार बार रुकती कला थी वेंदी, चढ़ती कला जो अनुभव न करे सघंदा। त असांखे चढ़ती कला जो अनुभव करिणो आहे, त असांखे छा करिणो आहे, बाबा खे सुठी रीति यादि करे, ऐं मुख्य जो बाबा असांखे ॻाल्हियूं ॿुधाई त कि हमेशह बाबा जी श्रीमत ते हलो, मनमत न मिक्स करो, रियलाइजेशन कोर्स करो, तॾहिं असांजी चढ़ती कला थींदी। असांजी चढ़ती कला थींदी त दुनिया जी बि चढ़ती कला थींदी। अच्छा, बाप खे ऐं बाप जे हर बोल खे यथार्थ रूप सां सम्झण वारा, पंहिंजे ते सदा महिनत सां स्वयं खे महान ठाहे सर्व खे महान ठाहिण वारा, पंहिंजे खे सदा महिनत सां स्वयं खे महान आत्मा ठाहे, स्वयं खे महान ठाहींदे स्वयं खे महान ठाहिण वारा, हर कदम में चढ़ती कला जो लक्ष्य और लक्षण अनुभव करण वारा, सदा स्वयं खे अनेक प्रकार जी माया जी रचना सां मुक्त करण वारा, अहिड़ा माया जी कल्प कल्प जा विजयी रत्ननि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। असांजी बि बाप दादा खे यादि प्यार, गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। हाणे बाबा पार्टियुनि सां गॾु मुलाक़ात था करनि, सदा निश्चय बुद्धि विजयी रतन आहियो, इहा स्मृति रहंदी आहे। निश्चय जो फल आहे विजय। कोई भी कार्य कंदे, अगर कार्य कंदे हुए स्वयं में, बाप में, ड्रामा में निश्चय आहे, सब प्रकार सां निश्चय आहे, त कॾहिं बि विजय न थिए, ईअं न थी सघंदो आहे। अगर हार थींदी आहे त उनजे कारण छा आहे, निश्चय जी कमी। अगर स्वयं में भी संशय हूंदो, ईअं थींदो या न, सफलता मिलंदी या न, त संपूर्ण निश्चय न रहंदो। निश्चय बुद्धि के संकल्प, निश्चय बुद्धि वारनि जा संकल्प दृढ़ हूंदा आहिनि, कमज़ोर न हूंदा आहिनि। जो हूंदो उहो करे वठंदासीं, इहे बि संशय जो संकल्प आहे। जो हूंदो उहो करे वठंदासीं, इहे बि संशय जो संकल्प आहे। जो हूंदो न थियल ई आहे, ईअं निश्चय करिणो आहे। कर्म करण खां पहिरियों बि निश्चय करो कि थियल ई आहे। अहिड़ी स्टेज आहे, कहिड़ी बि माया अचे लेकिन डगमग न थियो। निश्चय बुद्धि हर तूफ़ान व माया जे विघ्ननि खे ईअं पार कंदो आहे जीअं कुझु थियो ई न। जीअं साइंस जा साधन आहिनि त गर्मी हूंदी बि हुन जे लाइ गर्मी न आहे, ईअं ई निश्चय बुद्धि हूंदा हुन जे लाइ माया जा तूफ़ान ईंदा, लेकिन हुन जे लाइ वॾी ॻाल्हि कोई न।
वो ॿियो ई ख़ुशि थींदो कि इहे ॻाल्हि मूंखे छा सेखारण आई। त बाबा चवनि था कि अहिड़ा ॿार जो निश्चय हूंदा, निश्चय बुद्धि हूंदा, निश्चय बुद्धि हर तूफ़ान व माया जे विघ्न खे ईअं पार कंदा जी कुझु थियो ई न। जी साइंस जी साधन जो गर्मी हूंदी हुई बि गर्मी न महसूसु कराईंदा आहिनि। ईअं ई निश्चय बुद्धि जो हूंदा, उन्हनि जे अॻियां माया जे तूफ़ान ईंदा, लेकिन उन्हनि जे लाइ वॾी ॻाल्हि न आहे। सेफ रहण जो साधन उन्हनि वटि आहे त माया जी ठही वेंदी। स्वमान जी हर कार्य में स्वयं निश्चय बुद्धि, अहिड़ा निश्चय बुद्धि सदा साक्षी थी करे पंहिंजो पार्ट बि ॾिसंदा आहिनि, ॿियनि जो बि ॾिसंदा आहिनि, विचलित न थींदा आहिनि। छा छो थींदो ईअं न सोचंदा आहिनि। उहा बाबू सदा ख़ुशि रहंदा आहिनि। अल्पकाल जो साधन बाबा चवंदा आहिनि कि उहा हमेशह ईअं अहिड़ा निश्चय बुद्धि सदा साक्षी थी करे पंहिंजो पार्ट बि ॾिसंदा आहिनि, ॿियनि जो बि ॾिसंदा आहिनि, विचलित न थींदा आहिनि, छा छो में न वेंदा आहिनि। स्थापना जी कार्य में जो आदि रतन आहिनि, उन्हनि खे आदि रतन जो नशो आहे। इहो नशो बि ख़ुशी दिलाईंदो आहे कि असां शुरू खां हली हुई आत्मा ई आहियूं। जे भाग्य खे अॼु स्वप्न में ॾिसण जी इच्छा रखंदा आहिनि, उहो भाग्य तव्हां उन्हनि ॿारनि प्रैक्टिकल में ॾिठो आहे, जीवन बिताए करे अनुभव कयो आहे। तव्हां माण्हुनि चैतन्य में अनुभव कयो आहे, हाणे ताईं चरित्र ॿुधण वारा आहिनि न। त इहे कम भाग्य आहे। ॿियो कहिड़े बि प्रकार जो भाग्य हाणे बि प्राप्त करे सघंदा आहियो, लेकिन इहे भाग्य प्राप्त न करे सघंदा आहियूं। जिसमें भाग्य कि हाणे असां बाबा सां प्रैक्टिकल में अनुभव करे सघंदा आहियूं। अहिड़ो भाग्य त कोटनि में कोई में बि कोई खे प्राप्त थींदो आहे। अगरि आदि में अचण वारा कुझु बि यादि न करनि, सिर्फ़ु भाग्य जो ई सिमरन कंदा रहनि त कल्प जी नोंद असांजो पार्ट आहे। बाबा चवनि था जो बि सदा मुख सां, बाबा चवंदा आहिनि जो बि सदा कल्प नूंदल आहे त बि ख़ुशी रहंदी। ब्राह्मणनि जी विशेषता आहे ख़ुशी न त ब्राह्मण न। वर्तमान समय विदेश सां फास्ट सर्विस शुरू थिए थी न, थोरो समय में ॾाढनि की हिकु ई समय सभु साधननि सां पैगाम ॾियणु शुरू थी वेंदो। हाणे विदेशी बाबा चवनि था हाणे थोरो ई समय में न सभु साधननि सां बाबा जो पैगाम वेंदो। जीअं हाणे विदेश संदेश ॾियण सां में ज़्यादा सहयोगी आहिनि। हाणे साधन सहज ई प्राप्त थियनि था। इहे कॉपी विदेश सां भारत कंदो। भारतवासी फ्राक दिल न हूंदा आहिनि, संकोच वारा हूंदा आहिनि, विदेश वारा फ्राक दिल हूंदा आहिनि। त इहे ई हुतां जी आवाज़ भारत ताईं पहुचंदी, भारत की शिक्षा मिलंदी। त असांखे अगरि हीअं ॿुधाए में ॾींदो आहे या ॿुधंदा आहियूं त फटाफट ॾींदो आहे न, त ॿियनि खे ॾियण जे लाइ संकल्प ईंदो। त मां चयो त फ्राक दिल ठहो। त इहा हुतां जी आवाज़ भारत ताईं पहुचंदी ऐं शिक्षा मिलंदी। शर्म ईंदो कि विदेशी असांजे भारत जी फिलॉसफी खे महत्व ॾींदा आहिनि ऐं असां न। बाबा जी प्रत्यक्षता बाबा चईंदा न विदेशी भारत वारनि खे जगाईंदा। त उन समय भारतवासियुनि खे शर्म ईंदी कि भारत जी फिलॉसफी जो महत्व असां न विदेशी ॼाणंदा आहियूं। ये हिकु ई समय में सभु साधननि द्वारा फास्ट सर्विस जो फाउंडेशन फैलंदो वेंदो, फैलजी हर वर्ष में कोई न कोई नवीनता खपे। त विदेश सां इहे आकर्षित थींदो ज्ञान और योग जी नॉलेज में। त विदेश सां इहे आकर्षित थींदा ज्ञान योग जी नॉलेज में। इहे भारतवासियुनि जो हिकु पाठ मिली वेंदो।
ये भारतवासियों खे हिकु पाठ मिली वेंदो। जो भी थींदो आहे हुन पाठ में कोई न कोई विशेषता आहे, त रिस्पॉन्स चारों ओर जो उमंग उत्साह सां थियण जो सुठो आहे। इहे बि यादगार ठहींदा वेंदा, ये भी यादगार ठहींदा वेंदा। ये ही विदेश जाते ताते भ्रमण द्वारा सेवा जो पाठ हलंदा। ये ही पोइ भविष्य में सैर जा स्थान ठहींदा। जाते विदेश में बाबा जो सेवा स्थान आहे न, उहा सत्युग में उते असां सैर करणु वेंदासीं। यादगार जे रूप में ठहींदा, मंदिर न हूंदा। प्रैक्टिकल स्थान जी व्यू यादगार जे रूप में हूंदी। विशेष नामग्रामी व्यक्ति द्वारा जो सर्विस जो प्रोग्राम थींदो ई आहे, त बाबा चवनि था विशेष नामीग्रामी व्यक्तियुनि द्वारा जो सेवा थिए थी, उनमें भारत की विशेष शिक्षा भी मिले थी। विशेष नामीग्रामी व्यक्तियों द्वारा जो सेवा थिए थी उन सां भारत की शिक्षा भी मिले थी और भविष्य राजधानी भी स्थापना थिए थी। राजधानी जे स्थान भी निश्चित था थींदा वञनि। त इहे जेका भी सेंटर्स खुलंदा वेंदा आहिनि न बाबा जी, त इहे सभु पवित्र स्थान थी वेंदा, है न। हिननि जे आसपास जी जॻहियूं भी, त विदेश में त असांजो पिकनिक जो स्थान हूंदो, भारत में जाते जाते बाबा जे सेंटर आहिनि, त उहो स्थान पवित्र थींदो वेंदो, त हुते माण्हुनि जा पंहिंजा महल आदि हूंदा। त इहे बि राजधानी जे स्थान भी निश्चित थींदा था वञनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।